सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर ऐं गवर्नर मुमताज़ अली भुट्टो डिघी अलालत बाद 88 वरहनि जी ॼमार में कराची जे ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करे वियो। संदसि जनाज़े निमाज़ अॼु मंझंदि जो अबाणे ॻोठ मीरपुर भुट्टो में अदा कई वेंदी। मुमताज़ अली भुट्टो सीनियर सियासतदान ऐं शहीद भुट्टो जो वेझो साथी हुयो, जेको शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे दौर में वॾो वज़ीर रहियो। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हू सिंध जो गवर्नर ऐं निगरान वॾो वज़ीर बि रहियो। मुमताज़ अली भुट्टो ज़ुल्फ़कार अली भुट्टो सां गॾु पीपल्स पार्टी जो बानी मेंबर हुयो। हुन बेनज़ीर भुट्टो जी सियासी पॉलिसियुनि सां इख़्तिलाफ़ बाद सिंध नेशनल फ्रंट जे नाले सां पार्टी ठाही, जंहिंजो हू सरबराह रहियो। बाद में पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में बि शामिल रहियो। मुमताज़ अली भुट्टो जे लाॾाणे ते सदर आरिफ अलवी, वज़ीर आज़म इमरान ख़ान, वफ़ाक़ी वज़ीरनि शाह महमूद कुरैशी, शेख रशीद, सेनेट चेयरमैन सादिक संजराणी, फंक्शनल लीग जे सरबराह पीर पागारो डॉक्टर कादिर मगसी, अयास लतीफ़ पलीजो समेत मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे अॻवाननि ऐं समाजी शख़्सियतुनि पारां ॾुख जो इज़हार कयो वियो आहे।